अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन अवी ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर हम रिपोर्टां वां शेयर कंदासीं अहमदपुर। अहमदपुर ॻोठ नौराजा में मक़ामी ज़मींदार जो अजीब कारनामो। आबादगार तरफ़ां रिवायतुनि खे बरक़रार रखंदे दोलन ऐं शरनाइन सां पंहिंजे ज़मीन में साड़ियुनि जे फसल जी पोखाई कराई वई। तफ़सील खां अवांखे आगाह कंदासीं त अहमदपुर ॻोठ नौराजा में इलाइक़े जे मक़ामी ज़मींदार ऐं आबादगार रुस्तम खान नारे जो तरफ़ां पंहिंजे रिवायतुनि खे बरक़रार रखंदे पंहिंजे ज़मीन ते साड़ियुनि जे फसल जी पोखाईअ दौरान दोलन ऐं शरनाइन सां ज़मीन में बेजारो लॻायो वियो। उन रस्म में मक़ामी ज़मींदार रुस्तम खान नारे जो चवणो त असांजे बहिराड़ीअ वारे इलाइक़नि में माण्हुनि जा मेड़ाका गॾिजाणियूं ऐं ओताकुनि में कचहरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु जॾहिं बि असां पंहिंजे ज़मीनुनि ते फसलनि जी पोखाई लुणाई लाबारा थ्रेशर वग़ैरह कराईंदा आहियूं त सभु पाड़ेसिरी पाण में गॾिजी मोहबतूं वंडींदा आहियूं ऐं पंहिंजे कमकारियूं मज़दूरनि बजाए पाण हिक ॿिए जा वंगारूं भरजलूं बणिजी कंदा आहियूं। उन्हनि तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त सभु पाड़ेसिरी ॿाहिरि गॾिजी पंहिंजे कमनि कारनि में हिक ॿिए जी मदद कंदा आहियूं ऐं उन ख़ुशीअ जे मौक़े ते दोल शरनायूं वॼाए तमामु ख़ुशियूं मल्हाए इहो पैगाम बि ॾींदा आहियूं त नफ़रतुनि खे ख़तमु करे पाण में एको ॿधी कयो ऐं मोहबतूं वधायो। नफ़रतुनि में कुझु बि न आहे, पंहिंजे सिंध ऐं सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़।